नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सॼे सिंध में वबाई मरीज़ जो एक्ट लागू कयो वियो, जंहिंखां पोइ हाणे समूरे अवामी मेड़ाकनि ते पाबंदी हूंदी। हुकूमत जी टीम कंहिं बि माण्हू जो टेस्ट या स्कैनिंग करे सघंदी, जॾहिं त एक्ट जी भञकड़ी कंदड़नि खे 1 महीनो सज़ा ॾिनी वेंदी। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में अहम फ़ैसिलनि खां पोइ सिंध हुकूमत गैर मामूली फ़ैसिलो कयो, जंहिं तहत सूबे में वबाई मरीज़ एक्ट लागू कयो वियो, जंहिंखां पोइ हाणे समूरा अवामी मेड़ाकनि ते पाबंदी हूंदी। सिंध वबाई मरीज़ पखिड़िजण ते एक्ट लागू कंदड़ पहिरियों सूबो आहे। सिंध में वबाई मरीज़ एक्ट जे तहत डिप्टी कमिश्नर खे गैर मामूली इख्तियार ॾिना विया आहिनि। लाॻापियल एक्ट तहत चयो वियो आहे त कोरोना वायरस वबाई सूरतहाल इख्तियार करे चुको। वबाई मरीज़ जो शिकार माण्हू जी कंहिं बि जॻह ते सरगर्मी खे महदूद कयो वञे। सिंध में वबाई मरीज़ एक्ट जे तहत कंहिं बि शहरी इलाइक़े में अवामी सरगर्मियूं महदूद या ख़त्म करे सघबियूं। हुकूमत टीम कंहिं बि माण्हू जी टेस्ट या स्कैनिंग करे सघंदी ऐं सिंध में वबाई मरीज़ एक्ट जी भञकड़ी कंदड़नि सज़ा जोॻो हूंदो ऐं एक्ट जी कंहिं बि शख़्स जे भञकड़ी ते 1 महीनो ताईं सज़ा मिली सघंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।